वरियासीं त पल पर विसामण खां अॻु में वरियासीं त पल पर विसामण खां अॻु में हज़ारनि चरागनि खे अतर मुसाणीअ जे किताब जे मुहूर्त जे सिलसिले में कठा थिया आहिनि। तालुक़ु आहे जीअं अतर मुसाणीअ जो ज़िक्र आहे त अदब जे शोबे सां उहो पोइ हिते छा छॾे, छा ॾेई वियो सिंधी अदब खे, शाइरीअ खे, उहो असांखे सोचणो पवंदो। सजाद मर असांजो दोस्त सुठो शाइर आहे तमामु, हुन अदब मुसाणी जी किताब ते कराईंदे काफ़ी कम जूं ॻाल्हियूं कयूं जंहिंखे अॻिते वधायो, पर मूंखे अञा बि हुन में थोरी खोट महसूसु थी। दीवान ग़ज़लनि जे अहिड़े मजमूए खे या अहिड़े किताब खे सॼो वञे थो जंहिंजा काफ़िया ऐं रदीफ़, अख़्तर चयो रदीफ़, त रदीफ़ ज़रूरी न आहे त रदीफ़ काफ़िया आहे। किन ग़ज़लनि में सिर्फ़ु काफ़ियो हूंदो आहे। मिसाल तौरु शेख जो शेर आहे, अखियूं आरज़ू अखियूं इल्तिजा, अखियूं यार तुंहिंजूं सजनि सदा। हाणे इहो सिर्फ़ु काफ़ियो आहे, हिन में रदीफ़ जो इस्तेमालु नाहे थियो। पर हयात जो शेर वरी ॿियो मिसाल आहे, खणूं था, मेले में तूं तन्हा तन्हा कंहिंखे ॻोल्ही थो, हथ में गजरा अखि में ॻोढ़ा कंहिंखे ॻोल्ही थो। हाणे इन में गजरा काफ़ियो ऐं ॻोल्ही थो रदीफ़ आहे। हाणे दीवान में अलफ़ बेवा आहे, माना जंहिं ॿोलीअ में लिखियो वियो आहे, मिसाल उर्दूअ में लिखियो वियो आहे त हुनजा उसी तरह हुननि जे अल्फ़ाबेट में जेको अख़र आहिनि उहे सिंधीअ में लिखियो वियो आहे त 52 अख़रनि ते मुश्तमिल हुनजा ग़ज़ल हूंदा, जिन जी आख़िरी जिते इख़्तिताम थिए थो हुनजे काफ़िए जो या रदीफ़ जो, उहो अलफ़ बेवार हूंदो। आ पोइ अलफ़ पोइ बे पोइ ॿे पोइ टे, हाणे सभई शयूं। शुरूआती दौर में ग़ज़ल जी जेका इब्तिदा थी आहे उहा त करोड़नि जे दौर में, माना अॼु खां तक़रीबन 350 साल पहिरियों, पर इहा आहे उनजी इब्तिदा ई। बाक़ाइदा जेको हुनजो आगाज़ असांखे मिले थो, पोइ सचल बि लिखियो पर हुन सिंधीअ में कोन लिखियो, बाक़ाइदा जेको आगाज़ मिले थो अंग्रेज़नि जे दौर में मिले थो, जॾहिं गुल मोहम्मद गुल हालाई ग़ज़ल जे शाइर जे तौर ते उभरियो ऐं उन पहिरियों सिंधीअ जो दीवान लिखियो। हाणे जीअं सभिनी ॿिन्ही दोस्तनि इहा ॻाल्हि कई, इहा बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे त दीवान टेक्निकली ॾुखी सिर्फ़ आहे, लिखणु ॾुखियो आहे। ऐं ॾुखियो इन सेंस में आहे, मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अख़्तर ग़ज़ल लिखी सघे थो, सजाद मर ग़ज़ल लिखी सघे थो, अमर इक़बाल ग़ज़ल लिखी सघे थो, त दीवान लिखण खां वॾी ॻाल्हि कोन्हे का, उन्हनि जे लाइ इहा वॾी ॻाल्हि न थींदी। छो त हीउ तख़लीक़ी अमल घटि आहे, पोरियो वधीक आहे, ड्रखाणगी वधीक आहे। ॾिसो न, हिकिड़ो मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसंदा हूंदो, आर्टिस्ट हूंदा आहिनि, हुनखे चयो वेंदो आहे त बाबा हीअ कुर्सी ठाहे ॾे। हिकिड़ो आम ड्रखाण को कमु थींदो आहे, हुन में हुनखे ख़बर आहे 4 पावा थींदा, पोयां हिकिड़ी सीट थींदी, हुनखे भित थींदी, पोयां हेठां कुर्सीअ जो ठाहे था तयारु करे ॾींदो। पर जेकॾहिं कोई आर्टिस्ट हूंदो, ड्रखाण को कमु कंदो हूंदो, पर हूंदो बुनियादी तौर ते आर्टिस्ट, त उनजी ठहियल कुर्सी, जेका कुर्सी तव्हांखे 5000 में मिले थी, उहा तव्हांखे लख ॾेढ में बि ठाहे ॾींदा, कुर्सी हूंदी जेके माण्हू ॾिसणु ईंदा। हे ईअं ई आहे। दीवान में जेके ग़ज़ल अचनि था उहे टेक्निकली त ॾुखिया थियनि पिया लिखणु, पर उन में ख़ूबसूरती कोन्हे का, को शइ सुठो बि थी थिए, ईअं न आहे त सभु जा सभु। छो त हिकिड़ा जॾहिं लिखंदे लिखंदे के काफ़िया अहिड़ा अची था वञनि जेके सवला आहिनि, जेके आम तौर ते मुरविज आहिनि शाइरीअ में। जॾहिं शाइर उन्हनि ते लिखंदो त उहो उनखे
उन ई अंदाज़ सां निभाईंदो, सुठो शाइर हूंदो त उन ई अंदाज़ सां निभाईंदो। पर हाणे मिसाल तौरु किथे ॿिए जो काफ़ियो आहे, मूं दीवान गुल में पढ़ियो हुयो ऐं तव्हांजे शायदि कोर्स में बि हुयो कंहिं टाइम में। हाणे उहो काफ़ियो आहे झुब झुब घुब घुब ठुब ठुब। गज़ल जो जेको तसवुरु आहे, गज़ल जी जेका डिमांड आहे, गज़ल जो जेको ख़ूबसूरती आहे, उनजो तख़युल आहे, उहो मुतासिर थिए थो इन क़िस्म जे काफ़ियनि इस्तेमालु करण सां। ॾॾु गॾु फॾु छॾु, हाणे इहो ॾाल जो काफ़ियो बि इस्तेमालु कंदो, रे जो काफ़ियो बि इस्तेमालु कंदो, ङे जो काफ़ियो बि इस्तेमालु कंदो। हाणे उहो रखी वेहंदो लफ़्ज़ अॻे, पहिरां त काफ़िया ठाहींदो जंहिंमें इहे लफ़्ज़ इस्तेमालु थींदा हूंदा, ऐं जॾहिं उहे रखी करे कंदो पोइ थींदी टखाणकी, पोइ शाइरी न थींदी। मां दीवान जे गज़लनि जे या दीवान साहिब दीवान शाइरनि जी फ़न खां ऐं महिनत खां इनकारी न आहियां, पर ज़ाती तौर ते मां इन ॻाल्हि जो क़ाइल न आहियां त शेर खे इन नमूने सां महदूद कयो वञे कि उनजी ख़ूबसूरती मुतासिर थिए। शाइरी आहे माण्हूअ ताईं पंहिंजी ॻाल्हि पहुचाइण जो नालो। कामयाबु शाइर उहो आहे जेको पंहिंजी दिलि जो दर्दु अहिड़े तरीक़े सां पेश कजे जो ॿियनि जे दिलि जो दर्दु थी वञे, उहे सम्झनि त हीअ असांजो दर्दु आहे, हिन जेका ॻाल्हि कई आहे उहा असांजी ॻाल्हि कई आहे, मुंहिंजी ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं ईअं नथो करे सघे त पोइ शाइरीअ जो को कारज सम्झ में नथो अचे। उहो जेकॾहिं ॿियनि जी दिलि जो दर्दु थी नथो सघे, उहो जेकॾहिं ॿियनि जे दिलि जी जो आवाज़ थी नथो सघे, उहो जेकॾहिं ॿियनि जे दिलि जो अहसासु थी नथो सघे त पोइ उहा शाइरी न आहे, पोइ उहो कमु टपाइणु आहे। खोड़ माण्हू आहिनि जेके सदियुनि खां वठी जॾहिं खां शाइरी असां वटि सिंधी शाइरी लिखिजणु शुरू थी आहे, तव्हांखे खोड़ शाइर मिलंदा जेके कमु टपाईंदा आहिनि। पर ज़िंदा सिर्फ़ु उहे माण्हू तव्हांखे तारीख़ में मिलंदा जेके जिन तख़लीक़ कई, जिन फ़न खे त अहमियत ॾिनी पर फ़िक्र खे वधीक अहमियत ॾिनी। ईअं कोन्हे को त लतीफ़ जे दौर में ॿिया शाइर कोन हुआ, लतीफ़ कोई अकेलो दौर पंहिंजे दौर जो शाइर, खोड़ शाइर हुआ, ख़ासि करे फ़ारसी में लिखण वारा वॾा क़ादिर कलाम शाइर जिन खे उन ज़माने में वॾियूं मराहतूं हासिलु हुयूं, वॾियूं लतीफ़ साईं जॾहिं लिखणु शुरू कयो ऐं जंहिं नमूने सां लिखणु शुरू कयो, उन जे दौर में गज़ल जी रिवायत शुरू थी वई। नूर मोहम्मद ख़स्ता कलोड़नि जे दौर जो ई शाइर आहे, जीअं लतीफ़ कलोड़नि जे दौर जो शाइर आहे, पर लतीफ़ साईं इन क़िस्म जो कमु न कयो, हुन टखाणी बि न कई, हुन शाइरी कई। हाणे जेसिताईं हाणे इहा त थी हीरो जो हिकिड़ो रुख दीवान जो, पोइ इहा रवायत रही दीवान गुल, पोइ दीवान क़ासिम, मोहम्मद क़ासिम हालाई, क़ासिम हालाई, ऐं पोइ इहो सिलसिलो हली पियो। हुन दौर में काफ़ी माना उस्तादी इहा सम्झी वेंदी त कहिड़ो शाइर आहे जेको दीवान लिखी सघे थो। ईअं मुख़्तलिफ़ दौरनि में उस्तादीअ जा मुख़्तलिफ़ रंग ऐं ढंग रहिया। मिसाल तौरु साईं शेर लिखे, पूरो नज़्म लिखे 10 पेजनि जो, उन में नुक़्तो कोन्हे, इहा कारीगरी ज़रूरु आहे। इन ॻाल्हि खां बि इनकार न करे सघंदासीं त इहो कमु बि हुन जेको कयो पंहिंजी जाइ ते महिनत तलब कमु आहे। इहो बि ॼटि माण्हू करे नथो सघे, हिकिड़ो समझदार पढ़ियल लिखियल माण्हू करे सघंदो, पर छा आहे त उनखां मुतासिर थींदो। जॾहिं माण्हू इहो सोचे लिखंदो न, लफ़्ज़ अॻ में लिखंदो, शाइरी पोइ कंदो, त बि शाइरी न थींदी। शाइरी लहंदी आहे, शाइरी ईंदी आहे। तव्हां शाइर जेके वेठो आहे, तव्हांखे ख़बर आहे शाइरी ओचितो भड़को खाई करे तव्हांजे ज़हन में ईंदी आहे। तव्हां सुता पिया हूंदा, तव्हां उथी वेही रहंदा, तव्हां उथी करे कलम खणी लिखंदा आहियो। पर जेकर तव्हां हीअ लिखी रखंदो रुख सुख फुख ठुक, पोइ तव्हांखे ज़रूरी उहे पूरा करणा पवंदा। पोइ इहो न सोचींदो त इहो इन मां को मतिलबु बि निकिरंदो न निकिरंदो, माण्हुनि खे वणंदो न वणंदो, पोइ गुम थी था वञनि। इहे शेर इन क़िस्म जा शेर गुम थी था वञनि। इहो मां हिकिड़ो हिनजो पर हाणे चऊं था अतर मूसाणी ते। अतर मूसाणी जीअं अतर ॿुधायो तमामु सुठो शाइर हो। मुंहिंजो हिसां बेशुमार मुलाक़ातूं, ईअं सम्झो त उहे जेका शाइरी जी इब्तिदा आहे, सवाइ उन शाइरीअ जी जेका उन रवायतुनि सां
रवायती तरीक़नि खे ज़हन में रखी करे कई ऐं अदबी संग सां अञा हुनजो लाॻापो न हुयो। उन शाइरी खां सवाइ बाक़ी जेका शाइरी हुन अदबी संगत जे महफ़िलुनि में कई या ॿियनि प्रोग्रामनि में कई, उनजो उहो मूं ॿुधी त तमामु सुठो शाइरु, पको पुख़्तो शाइरु। उहो त यकीन जेको दीवान लिखे थो उन ते इहा हिकिड़ी शइ त तव्हां क़ाबिल क़बूल आहे त उहो पको पुख़्तो शाइरु आहे। फ़नी एतबार खां उनखे तव्हां घटि नथा करे सघो। फ़नी एतबार खां सुठो शाइरु आहे, अतर बि। ऐं पंहिंजी जाइ ते जीअं मूं अॻु में ई चयो त तव्हां इन ॻाल्हि खां बि इनकार नथा करे सघो त जेको इहो कमु करे थो 52 अखरनि खे रखी करे ऐं लिखे थो, ऐं जेकॾहिं उन ग़ज़ल में हिकिड़ो बि शेर कम जो आहे जेको तव्हांखे मुतासिर करे रहियो आहे, त इहा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं अतर जे हिननि ग़ज़लनि में हर ग़ज़ल में को न को हिकिड़ो शेर, 2 शेर, 3 शेर ज़रूरु मौजूदु आहिनि जेके तव्हांखे वणनि था। जीअं दोस्तनि कुझु तव्हांजे साम्हूं पढ़ी बि ॿुधाया। तव्हां कोई बि हीअं मूं हीअं पियो कयो ऐं किताब खे किथां बि खोलियो पए ऐं जेको ग़ज़ल साम्हूं आयो पियो उन मूंखे किथे न किथे सुठो शेर, मुतासिर कंदड़ शेर, दिलि में लही वेंदड़ शेर मिलियो पए। इहा बि हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। अतर मूं जेको मुहाक पढ़ियो जॾहिं अख़्तर दरगाही जेको तमामु शानदार मुहाक लिखियो आहे किताब जो, ऐं उन में अतर मूसाणी सां पंहिंजा तालुकात जेके आहिनि त उनजो पाड़ेसिरी बि आहे, उनजे वॾनि सां बि उनजो तालुक़ु आहे, वॾा हिन जे वारिद साहिब जो, हिन जे वारिद साहिब जो तालुक़ु बि आहे। त पढ़ंदे पढ़ंदे मूं जॾहिं उनजे वारिद साहिब जो नालो पढ़ियो त मूंखे यादि थी वियो त मुंहिंजी उन सां हिकिड़ी निस्बत थिए थी। उहा निस्बत इहा आहे त हुनजो वालिद साहिबु अख़्तर अली मूसाणी साहिबु मुंहिंजो ड्राइंग जो उस्तादु हो। गवर्नमेंट हाई स्कूल सखर में जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त उते 2 उस्ताद हूंदा हुआ जेके ड्राइंग सेखारींदा हुआ। हिकिड़ो त आमतौर ते तव्हांखे ख़बर आहे त क्लास में पढ़ी वेंदी आहे ड्राइंग हिकिड़ी सब्जेक्ट तौरु। मूं उन खां पोइ एलिमेंट्री ऐं इंटर ड्राइंग बि कई। 2 सालनि जो जेको हिकिड़ो कोर्स थींदो आहे ड्राइंग जो, उहा बि कई। उन वक़्त में 2 उस्ताद हूंदा हुआ जेको इहे सेखारींदा हुआ। हिकिड़ो फ़ता मलिक साहिब जो वॾो भाउ हो, अब्दुल सत्तार मलिक साहिबु असांजो ड्राइंग जो उस्तादु हो, ऐं ॿियो साईं अली अख़्तर मूसाणी साहिबु। ॿई, पर अली अख़्तर मूसाणी साहिबु सफ़ा ईअं ई हो, या अञा बि दुरुस्त ईअं थींदो त अतर मूसाणी साहिबु सफ़ा ईअं हो जीअं अली अख़्तर मूसाणी साहिबु। उहा ई निबड़त साईं कॾहिं बि मूं हुनखे कावड़ में न ॾिठो, धड़को ईंदे न ॾिठो। जेका बि ॻाल्हि सम्झाए